श्रीनगर में मूंखे ख़बर ॾींदा हलूं त श्रीनगर में वारियल कश्मीर के ज़िले भूंच में भारतीय फ़ौज अॾे अंदर फायरिंग के वाक़े में 2 एहलकार मारिजी विया आहिनि, 3 ज़ख़्मी थी पिया आहिनि। परॾे ख़ाबरू इदारे की रिपोर्ट मूजिब वारियल कश्मीर के ज़िले भूंच के इलाइक़े सुरनकोट में भारतीय फ़ौजी कैंप अंदर थियल फायरिंग के वाक़े में 2 एहलकार मारिजी विया आहिनि। भारतीय फ़ौज के तर्जुमान जो चवणु आहे त फायरिंग के वाक़े जो असल कारण साम्हूं न अची सघियो आहे। थी सघे थो त वाक़ियो ग़लत फहमी के करे पेश आयो हुजे, हक़ीक़त जो पतो लगायो पियो वञे। ॿिए पासे ज़रियनि दावा कई त फायरिंग उन वक़्त थी जॾहिं फ़ौजियुनि खे ROP रोड ओपनिंग पार्टी की ड्यूटी लाइ मुक़ररु कयो पियो वियो। अखियूं ॾिठे शाहिद मूजिब ड्यूटी जे मुक़ररी ते फ़ौजियुनि में झेड़ो थी पियो ऐं मामलो फायरिंग ताईं वञी पहुतो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।